कायद अवाम ने अपने जान का नजराना पेश किया। मेरे 2 भाई शहीद हुए हैं। जो अवाम की तकलीफ है वो मेरी तकलीफ है। कदहीं असां खां विसरी न सघंदीअ हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 दिसंबर तुंहिंजी यादि ॾियारे पई। शहीद जमहूरियत अगूणी वज़ीर आज़म शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के 27 दिसंबर योम शहादत के मौके ते सुर्ख सलाम पेश करियूं था, जंहिं मुल्क ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो ऐं जाम शहादत नोश कई। पारां शहर जे मशहूर पीपी अगवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी ऐं सेठ अली हसन मुग़ैरी जेकबाबाद। विसरी न सघंदीअ हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 दिसंबर तुंहिंजी यादि ॾियारे पई।